لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين والحمد لله رب العالمين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألم نشرح لك صدرك ووضعنا عنك وزرك الذي أنقض ظهرك ورفعنا لك ذكرك فإن مع العسر يسرا إن مع العسر يسرا فإذا فرغت فانصب وإلى ربك فارغب. صدقت يا رب العالمين. وقال النبي صلى الله عليه وسلم لا يؤمن أحدكم حتى أكون أحب إليه من والده وولده والناس أجمعين. وقال النبي صلى الله عليه وسلم الدنيا سجن المؤمن وجنة الكافر. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. दिल जी मोहब्बत सा मदीने जी मीर जे मथा दुरूद शरीफ पढ़ो. जिन हुजूर जे मथा दुरूद पढ़ियो थोड़ा वेझा वेझा सुरी अचो तामी सोना वेझा अचो. कुरान पाक खे जेके ॿुधण जी नियत सां आया हो वेझा अचो. ॼमी थी वियो. जेके दोस्त घुमंदा उन्हनि जी भी खिदमत में गुजारिश आहे त रोज़ानो प्रोग्राम न थींदा. बाग वारनि खे अल्लाह साईं पंहिंजे क़ुरान पाक जे ॿुधण जो मौक़ो नसीब कंदो आहे. दिल सां दुरूद शरीफ पढ़ो. तव्हां बि वेझा सुरी अचो. सोना मां सम्झा मां जा हेॾे अचां तव्हां ॾे. हेॾे अचण चाहियो था घरों आया हो कदम खणी करे कुरान के ॿुधण जे लाइ त वेझा अचो.
लोई के जो वतो तो हथ ही नदा कढोस सियारो चए तो मां त अञा पहुतो ही कोन्हे तव्हां अॻे ई सीअ खां सीअ थी आओ जॾहिं क़ुरान मोमिन ॿुधंदो आहे न उनजो ईमान गरम ऐं ताज़ो थी वेंदो आहे तव्हां सां त हाणे ई थकिजी विया आहियूं अञा त मंज़िल आहे अञा त उहा क़ुर्बानी आई कोन्हे इहा छड़ो क़ुर्बानी आहे त वेही क़ुरान ॿुधूं सलाम त मदीने जे मीर खे आहे जो हिन क़ुरान पाक जे करे नबीअ खे तकलीफ़ मिलियूं सहाबा किराम खे वॾियूं तकलीफ़ मिलियूं असां त ठहे ठुके दीन ते अची वेठा आहियूं दुरूद शरीफ पढ़ो मोहब्बत सां अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद नबील उम्मी वाला आलिही व असहाबिही व आल बैतिही अजमाईन न दुनिया से न दौलत से न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से दिल को तसल्ली होती है अल्लाह को याद करने से कोई चीज हमें मिले या न मिले बस महबूबे मुस्तफा मिले नदा जो सुभान अल्लाह जोर से जो अञा प्यार में जो अल्लाह जो वानो तो जो कोई चीज हमें मिले या न मिले बस महबूबे मुस्तफा मिले वो से मिले जिस मिलने से अल्लाह मिले जिस दिल में कुरान की जिस दिल में कुरान की मोहब्बत नहीं है समझ लो तो उसकी किस्मत में जन्नत नहीं है जिस दिल में अबू बकर उमर उस्मान जिस दिल में अबू बकर उमर उस्मान की मोहब्बत नहीं है समझ लो तो उसकी किस्मत में जन्नत नहीं है काबिल एहतराम मुंजा दोस्तों ऐं बुजुर्गो भाइरो अज 21 तारीख नवंबर जी 2025 शान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्रोग्राम में इन गोठ में पठान साहब जे गोठ में अल्लाह से कुरान बुधान जी सआदत नसीब फरमाई है मुजाहिद इस्लाम आलिम बामल हजरत मौलाना साई अमीर हमजा साहब जी
हुकूमत मां आजिज़ हाज़ुरी लगाई है। अल्लाह से को दुआए त अल्लाह ताला तवाई असांजो अचण वेहण बुधण ऐं ॿुधाइण पंहिंजे बारगाह इलाही में कबूल ऐं मक़बूल फरमाए। जलसे जो उन्वान त एॾो वॾो शान वारो आहे जो दिल चए थी इन मुजीब इको साउंड दे कम से कम 2 कलाक वाइज़ कजे तभी नबी जो शान न खुटंदो। ताणे साईं नथा ॻाल्हायो सौदा मोली 2 कलाक जे गरजी चो न सुभान अल्लाह अञा प्यार में चो। अब जेके कुरान जा आशिक आहिनि उहे चवनि सुभान अल्लाह। जेके मदीने जे मीर के मोहब्बत ऐं प्यार सां दिल सां मोहब्बत ॾींदा उहो चो सुभान अल्लाह। कुरान भी अज़ीम आहे त मदीने जो मीर भी अज़ीम आहे। हिन उम्मत के घोटकी वारो कलमे वारो अल्लाह साईं 2 शयूं चूंडे ॾिनी, हिकु रसूलुल्लाह ॿियो कलामुल्लाह। जेको कलामुल्लाह के चिंबड़ंदो उन जो रस्तो भी जन्नत आहे। जेको मदीने जे मीर के चिंबड़ंदो उन जो रस्तो भी। ओ छोकरा छा थियो दी केड़ी भला हेरे ख्याल कयो असां मांदाऊं छा काथों जो सफर था क्यों काथी वञूं था अल्लाह जो कुरान ॿुधाइण लाइ पर हेॾे तवजो कयो। नंढा हेॾे हलिया वञो पासे थियो हेॾी पासे थी नंढा पइती थियो हेॾे थियो कचहरी कंदो अरे अरे तव्हां इहो वाइज़ पिया ख़राब कंदा वॾा वॾा साम्हूं अचो वेझा थी वियो ऐं वॾा ई सम्झंदा। हे नंढा हरकत कंदा हिननि में नंढनि में हरकत रखियल आहे इन जे करे त नंढनि जी सिफ़ ई पोती आहे। अॻियों बीहारींदो निमाज़ में त वॾनि जी निमाज़ कोन थींदी। तव्हां वरी नंढा अॻियों विहारिया आहिनि पाण पोती पोती था वञो। असां पहिरियों ई जलसो ॾिठो आहे जो वॾा पोती नंढा वरी अॻियों इन जे करे वॾा सम्झंदा नबी जो शान क़ुरान जो मक़ाम। वॾड़नि खे जेकॾहिं सम्झ में ॻाल्हि अची वई त नंढनि खे उहे पाण ई सम्झाईंदा। ये सब मुखों भला वेठा आहिनि सुठा वेठा आहिनि नेक वेठा आहिनि कलमे वारा वेठा आहिनि पर ॿेली हिन जो अदब कयो हिन जो कयो ज़ियारत। कुरान पाक जो जंहिं अदब कयो उहो इंसान कामयाब आहे। जंहिं कुरान जो अदब न कयो मक्के जा रहा कुहा अबू जहल वारा जहन्नम में विया। जंहिं नबी मोहम्मद के न सुञातो जंहिं नबी जे शान के मकाम के बयान के न सुञातो उहे जहन्नम जो बल थी आ। जंहिं महबूब मोहम्मद के सुञातो अल्लाह फरमायो रज़ी अल्लाह अन्हुम वरज़ो। ॻाल्हायो न दा अब कुछ तव्हां भी ॻाल्हायो कुछ मां सम्झंदुमि त हीअ जमायत चुस्त आहे। चओ सुभान अल्लाह। पाक मोहम्मद जो शान तमाम वॾो आहे। अल्लाह फरमा वरफाना लक ज़िक्र मुंहिंजा महबूब असां तुंहिंजे ज़िक्र खे क़यामत जे सुबुह ताईं बुलंद करे छॾियो आहे। जाते मां अल्लाह जी खुदा पया उते महबूब मोहम्मद तुंहिंजी मुस्तफ़ा ऐं रिसालत आहे। चओ न सुभान अल्लाह। नबी जो शान पुछा करणो दी त अबू बकर सिद्दीक खां पुछा कर त मोहम्मद जो शान छा आहे। वडाण साहब गोडकी वारो जमायतियो आयल कलमे वारो असां के मुफ्त में कलमो मिलियो आ मुफ्त में कुरान मिलियो आ। सलाम त अबू बकर के आ जो ज़ालिमन मारे मारे बेहोश कयो आ। जॾहिं होश में तो अचे त चवे तो मुंहिंजे साईं जो छा हाल आ। आशिक इनके चइबो शान नबी जो पुछा करणो थी सिद्दीक खां पुछा कर। शान मुस्तफा जो प्रोग्राम तमाम आल तमाम शान में बुलंद नबूवत में रिसालत में इखलाक में
शान में मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बुलंद। अल्लाह ओ मुसलमानों कलमेवारो शान मोहम्मद मुस्तफा जो बयान अल्लाह पाक आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़बान ते जारी कयो। नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़बान ते शान मुस्तफा सवाल को नबी रसूल शान मुस्तफा बयान कंदे कंदे उम्मत के बुधाईंदे असा थोड़े वक्त जे लाया थोड़े टाइम जे लाया असा जी तबलीग भी थोड़े टाइम ले असा जी वाइज भी थोड़े टाइम जे ले असा जो कलमो भी थोड़े टाइम जे ले असा जी शरीयत भी थोड़े टाइम जे लाए वो नबी दो वो रसूल दो जो कलमो भी क़यामत हलंदो जंजी शरीयत भी क़यामत हलंदी जंजो शान भी क़यामत हलंदो उन नबी जो नालो मुहम्मद अन्या नथा चो सुभान अल्लाह भुख त न लगी दो न हाँ मां भी मानी न खाधी आहे साईं त चयो मानी खाओ मां चयो मानी खाईंदासीं तो वाइज बाबा ईअं सम्झो मानी खाई जो मौलवी वे त ॼण गुॾाईंदासीं कुछ पेट में न हूंदो त आवाज़ भी सही निकरंदो न चओ सुभान अल्लाह। तव्हां वरी मतां चओ त मौलवी खाई वेहंदा त असांखे वरी बुख त मारे ए आइनी मुजाहिद 5 सालानो आहे मुजाहिद हिदायतुल्लाह साहब ॿुधायो साईं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी कुरान जो प्रोग्राम जारी है। ए जुल्फकार साहब ए बिरादरी पठान साहब अल्लाह जी कुरान जो बयान महबूब जो शान त ईमान ताज़ो थी चओ सुभान अल्लाह गरजी चओ मोहम्मद मुस्तफा जो शान चओ बुलंद मोहम्मद मुस्तफा जो शान बुलंद मुस्तफा जाके जब अल्लाह मुस्तफा जी मान चूंडिल मंजो चूंडिल मंजो चूंडिल ऐ मुस्तफा एड़ो हीरो आ एड़ो मोती जो एड़ो हीरो कहीं बाजार में न मिले जन त अल्लाह फरमायो नबियो रसूलो तवा के अग में मोकले करे मां अल्लाह तवा के बुधायो वनी करे कौमन के चो असा जो कलमो भी थोड़े वक्त जे लाए असा जी शरीयत भी थोड़े टाइम जे लाए असा जी नबूवत भी थोड़े टाइम जे लाए जैसे असा जिंदा हो जैसे जिरायो तैसे कलमो आ तैसे शरीयत आए जदी मोहम्मद मुस्तफा इंदो मोहम्मद जे नबूवत जो ज़ुहूर थींदो वो क़यामत ताईं शान मोहम्मद मुस्तफा पियो हलंदो चओ न सुभान अल्लाह गरजी चओ अल्लाह मना हिन गोड़न जे करे हिन महफिल के बख्शिश वारो करे मन तुझे अख मां अल्लाह जे महबूब जे शान जे इश्क मोहब्बत प्यार में जे मख जे मथे जेतरो भी गोड़ो निकदो अल्लाह उन महफिल के माफ कंदो बख्शिश दींदो रब जी रहमत एडी वडी रब चोंदो आ बान तू जबलन जेड़ा गुनाह कंदो आ मुंजी रहमत इनन का भी वडी आ वो मोहम्मद तवा के दिनो मोहम्मद मुस्तफा जो शान सहाबा जे ज़बान ते अचो हजरत अबू बकर पान सिद्दीक न थियो अबू बकर जो शान पान बुलंद न थियो अल्लाह महबूब मोहम्मद जो कलमो पढ़ियो हो अबू बकर सिद्दीक
मक्के में काबर चवण बे अबू बकर एको नबी पैदा थियो जेको पाण के मोहम्मद सदाए दो रसूल सदाए दो अबू बकर उन नबी जे सामो न वंजे कलमो न पढ़ जाए से जादूगर मक्के वारा मुझे साईं के जादूगर कोठन में अबू बकर के झल में अबू बकर चवंदो पियो मक्के वारो मोहम्मद या गाल करे दो हिका अल्लाह जी इबादत कयो वो मोहम्मद जो प्रोग्राम था सच्चो मोहम्मद भी सच्चो या गाल कूड़ी नाए सच्ची आए अल्लाह हजरत अबू बकर सिद्दीक जी नजर आमना जे लाल दे भैया चेहरे के दिसी करे चवे दो हे चेहरो कूड़ो नाए सच्चन जो चेहरो अन्या न तो चे सुभान अल्लाह प्यार में चो सोना मोहम्मद जेड़ो सोनो न जायो न जमंदो मोहम्मद जो इखलाक वाला मोहम्मद जो शान मुस्तफा जो प्रोग्राम है न चो न सुभान अल्लाह मोहम्मद मुस्तफा जो जमण मोहम्मद मुस्तफा जो अचण अल्लाह सूरत भी पाक सीरत भी पाक ओ मुसलमानों कलमे वारो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अबू बकर चवण लगो तू अल्लाह जो रसूल हाँ अबू बकर अल्लाह मा मोहम्मद के नबी रसूल करे मोकलियो ओ कलमे वारा जिले घोट की वारो इन जलसे में अचण वारो तवज्जो कजे अबू बकर कोई बहस न कयो कोई मोजज़ो न घुरियो चवे दो सुन पढ़ा कलमो दा अबू बकर तुझो गुलाम थे चो न सुभान अल्लाह सिद्दीक कोई न के चेबो मेराज वारी रात नबी से मेराज ते अबू जहल के पेट में सूर पियो होते पियो मक्के में घुमंदो मानुन के जलींदो वाह मोहम्मद जो बुधो दो चे दो एक रात में मां जन्नत जहन्नम सतई आसमान दिसी आयो एडो वडो कूड़ नबी से ला पियो जालिम चवे अबू बकर के कप पतो भयो अबू बकर तवा जो नबी केड़ी दो गालियो करे छे छा दो चवे चे मोहम्मद चवे दो अल्लाह सा मुलाकात करे आयो जन्नत घूमी आयो सतई आसमान रब मुखे मथे घुरायो अर्श कुर्सी दिसी आयो आया मोटियाम तकड़ो भी लुडे भयो जाते वुजू करे मु वुजू हारो पानी भी हले वियो अबू बकर या गाल ये थींदी शा अबू बकर चे दो अबू जहल तू कूड़ो आ मुझो मोहम्मद सच्चो आ चो न सुभान अल्लाह अन्या गरजी चो क़यामत ते अबू जहल जड़ा जिंदगी रहंदा पर सिद्दीक जड़ा सच्चा भी पैदा थींदा चो सुभान अल्लाह जेके महबूब मोहम्मद के दिसंदा भी न पंजा बच्चा बार कुर्बान कंदा सिद्दीक इन के चेबो जो नबी न गाल कया न मचोरो थियो न पुछा न गुछा दुश्मन जे वाता तो बुधे त महबूब मोहम्मद चवे सतई आसमान मुखे रब मथे घुमाया जन्नत जहन्नम दिसी करे मोटिया मु कड़ो भी लुडे पियो अबू बकर ई थींदो चे तू कूड़ो आ मुझो मोहम्मद सच्चो आ चो न सुभान अल्लाह इनके सिद्दीक चेबो आ इनके शाने मुस्तफा सिखणो दी अबू बकर का छा चवंदो पियो अल्लाह अखियूं अबू बकर जूं चेहरो महबूब मोहम्मद जूं ओ
मुसलमानों कलमे वारो हजरत अबू बकर चवंदो मानी पानी तेसे नवण दो जैसे महबूब जे चेहरे जो दीदार न कए अन्नज़र वजह रसूलुल्लाह अखियों अबू बकर जो हुंजल चेहरो महबूब मोहम्मद जो सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाह अबू बकर तुझे भाग जो मुकाबलो केर करे जो तुझे ले हुजूर पियो चवे अल्लाह सवाल को सहाबा मां रसूल मां नबी थोड़ा लाथा माए पर अबू बकर जो थोरो मां मोहम्मद भी न लादो इनके प्यार चयो चओ सुभान अल्लाह थकजी त न पिया न जेके थका हथ तो मथे खणो भला जेकी मोहब्बत में हो पंहिंजा ॿई हथ बुलंद करे अल्लाह जो नारो बुलंद त खणो गरजी गरजी कुछ तो लोई लाहे नारे की वजह है ये वठी मुजाहिद नारो है पर एड़ो जवाब देनो सब सुता पिया हो नारे तकबीर बस ब्रेक एडे तवज्जो क्यों माशाल्लाह शाबाश अल्लाह जो नालो तो बुलंद थी न सोना अबू बकर सिद्दीक अला हुजूर फरमायो मां मोहम्मद थोरो न लात मुझे अबू बकर जा थोरा मुझो अल्लाह हो पान लाइंदो वाह अबू बकर तुझे ला महबूब मोहम्मद पियो चवे मुझो अल्लाह मुझे यार मुझे सोरे मुझे खलीफे अबू बकर जा थोरो रब पान क़यामत वारे ॾींहुं लाहींदो चओ सुभान अल्लाह शान पुछा कणो दी त महबूब मोहम्मद जो सिद्दीक जे दर ते अचे छा चवंदो पियो न्याणी मुंहिंजी आशा हुजे न्याणी मुंहिंजी आशा हुजे घोट नबियन जो सरदार हुजे चओ सुभान अल्लाह केड़ी अम्मा अम्मा आशा तैयबा ताहिरा मरियम इस्लाम मोमिनन जी अम्मड़ा